वेरुन जी वस्ती वेरुन जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं वरी ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में तमामु आयल दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टणंदा रहो। इहे मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, पिण प्यारनि जे लाइ नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं। उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा ऐं सभु दोस्तनि खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं मुबारक हुजनि। ईद जा माशाअल्लाह 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं मां वीडियो कोन रखी सघियुसि कुझु मसरूफ़िया जे करे, छो त जेको कमुकार ते निकितल हुआसीं, कोई रिलैक्स कोन पिया थियूं। हींअर रिलैक्स थी विया आहियूं, बिल्कुलु कमुकार खां फ़ारिग थी आया आहियूं ऐं जीअं मुंहिंजो भाणे जो असगर अली थिएबो उन बार बार इहो लिखियो त मां नंबर लिखिया पर नंबर किथे मुंहिंजा कोन आया आहिनि। पोइ बि उन जी महिरबानियूं नज़ीर जूं बि महिरबानियूं, नज़ीर अतक वारे जूं ऐं अदा असांजा ॿिया हिकु ॿ दोस्त आहिनि जंहिं सखर रोड़ी लिखियो आहे अॻिले वीडियो में। अदाई सखर रोड़ी जी पुल न आहे बल्कि ही दरियाए चुनाव यानी कि चिन्यूट जे इलाइक़े जी जेका हीअ पुल आहे ऐं जेका अवां जी जेका राय उहा ग़लति आहे। ऐं वॾी महिरबानी पोइ बि अवां कमेंट कयो, मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिठो आहे मां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अञा जेकर को दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहे त सभ खां पहिरियां त मां उन दोस्त खे इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿायो त जीअं अचण वारी मुंहिंजी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि जे फ़ोन में अचे, अव्हांखे मिले बहितरीनु खां बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्त, हींअर जेको हीअ वीडियो अवां ॾिसो पिया हिन ते जेको स्टार्टिंग में ई जशन मेलोहा जी जेको आहे तक़रीब हले थी, जंहिंमें अख़्तर खोखर साहिबु ॻाल्हाए थो पियो, हुनखे म्यूट करे छॾियो, हिन जे करे त कॉपीराइट जेको मसइलो मथां अचे। ऐं जेकर अवां दोस्तनि जे रहनुमाई जे लाइ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जशन मेलोहा भिटाई साईं दरबार ते जेको आहे हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे, जंहिं ते जेके बि असांजा फ़नकार दोस्त आहिनि आल पाकिस्तान जा, सिंधी मीडिया जा या उर्दू मीडिया जा जेके बि दोस्त वाबस्ता आहिनि फ़नकारी लेवल ते, उन सभिनी दोस्तनि खे उते मदो कयो वियो आहे, उते दावत ॾिनी वई आहे 22 जून ते। जी हाँ दोस्तों, 22 जून ते उन जेको आहे दावतनामो पेश कयो वियो आहे, जिते अख़्तर साहिबु अव्हांखे ॿुधाए रहिया आहिनि ऐं अव्हांखे दावत बि ॾेई रहिया आहिनि। जेके दोस्त फ़न सां सलाह ॾियल आहिनि उन्हनि दोस्तनि जे लाइ इहो पैगाम आहे त 22 जून ते भिटाई साईं जे मेले में उते जेको आहे अची मिलनि ऐं उते गॾिजाणी थींदी इंशाअल्लाह। जेके दोस्त हूंदासीं सभु उते गॾिबासीं। इहो ई अॼु हिकिड़ो बहितरीनु वीडियो हुयो ऐं हुनखां अलावा जीअं ई ड्रामो ॾिसंदा थी वेरनि जी बस्ती, त उनजो जेको हाल अहिवाल अवां दोस्तनि जी नज़र ज़रूरु कंदासीं। तेसीं ताईं अवां दोस्तनि खे थोरो जेको आहे सब्र करिणो पवंदो, थोरो अव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। इन जे लाइ मां तव्हां दोस्तनि खे माज़रत कंदुसि ऐं उन्हनि दोस्तनि जूं जीअं शेर सोलंकी साहिबु आहे ऐं ॿिया काफ़ी दोस्त आहिनि हींअर कमेंट करणु छॾे विया आहिनि। उन्हनि दोस्तनि खे बि मां इहो ई रिक्वेस्ट कंदो हलंदुसि, जेकॾहिं को बि दोस्त न्यू अचे थो पियो त उन दोस्तनि खे ऐं ॿियो अदो असांजो आहे वज़ीर अली मेहर खां, उन अदा असांखे ईद जूं मुबारकूं ॾिननि। अदा ख़ैर मुबारक, अव्हांखे बि ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं जेके बि दोस्त हींअर मुंहिंजे वीडियो खे ॾिसनि था पिया, सभिनी दोस्तनि खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं मुबारक हुजनि। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तो दोस्तो, हींअर जेका आहे ड्रामो वेरनि जी बस्ती त मां कोन ॾिठो आहे, पोइ हिते कीअं थो हले, छा थो हले। जीअं ई उनजी जेको आहे न अपडेट हूंदी उहा अवां दोस्तनि जे नज़र ज़रूरु कंदासीं ऐं तव्हांखे सिर्फ़ु माज़रत के अलावा ॿियो कुझु बि नथो चई सघां ऐं माज़रत अवां खां घुरंदुसि, छो त काफ़ी जेको आहे ग़ैर हाज़ुर रहण जे करे अथवा अवां बि जेको आहे न डिस्टर्ब थिया आहियो ऐं कुझु मां बि डिस्टर्ब थियो आहियां। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ईअं ई मूंखे कमेंट कंदा रहो, ईअं मुंहिंजे वीडियो खे वॉच कंदा रहो। इहा ई तव्हां दोस्तनि जी मुंहिंजे मथां एहसान, लख थोरा लख लाइक
तमामु ॾाढी ख़ुशी थींदी आहे जंहिं महिल अव्हां दोस्तनि जा मूं वटि कमेंट ईंदा आहिनि, अव्हां दोस्तनि जा लाइक ईंदा आहिनि, अव्हां दोस्तनि जा जेके न्यू मुंहिंजा दोस्त सब्सक्राइब अचनि था पिया, उन्हनि सभिनी दोस्तनि खे इहे ई रिक्वेस्ट कंदो आहियां त जल्दी 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 में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन उन ते अचे। ऐं अव्हां पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था मुंहिंजे हिन वीडियो में त अव्हां पंहिंजे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं फ़ौरन लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजी यारनि जो पिनी प्यारनि जा नाला बि लिखो त मां उन्हनि दोस्तनि जा बि हाल अहिवाल अव्हां जे दोस्तनि जे नज़र कंदुसि। ऐं दोस्तो इन जे लाइ त मां हर वीडियो में अव्हां दोस्तनि सां इहे रिक्वेस्ट कंदो आहियां त जल्दी जल्दी में दोस्तो पंहिंजा कमेंट ज़रूरु कंदा करो, पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु कमेंट में लिखंदा करो। वॾी महिरबानी। अव्हां दोस्तनि जी अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टिकंदा टहंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। त वठंदुसि अव्हां दोस्तनि खां इजाज़त। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जिया लतीफ़, जिया लतीफ़ जी नगरी, जिया सिंधी मारवाड़ा, जिया सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बिरोहिकी, बलोची ऐं उर्दू सभु जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि पाकिस्तान में, सभु ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी अटे कंदा रहंदो, पंहिंजो ख़्यालु रखंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिया लतीफ़, जिया लतीफ़ जी नगरी।